मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो मज़लूमन जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। जॾहिं जेकी क़ौमूं तबाही ऐं बर्बादी जे तरफ़ ॾे वेंदियूं आहिनि, जंहिंजा लीडर क़ौमुनि खे गुमराह कंदा आहिनि ऐं बर्बादी जे तरफ़ ॾे वठी वेंदा आहिनि, त उन्हनि खे जंगनि जे मुंहं में उछलींदा आहिनि। जहिड़ी तरह 1945 जी आलमी जंग में अमेरिका सॼी दुनिया जे मथां दहशत कंदड़, सॼी दुनिया जे मथां वहशत जो राज क़ाइमु कंदड़, जॾहिं फ़लस्तीन जो इशू थिए त अमेरिका मुदाख़लत करे, जॾहिं जिते मज़लूमनि सां ज़ुल्म थिए ऐं दुनिया जो को सिपह सालार उन मज़लूमनि जी मदद लाइ पहुचे त उते ज़ालिमनि जी हिमायत करण जे लाइ अमेरिका पहुचे। अहिड़ी तरह अमेरिका हिरोशिमा ऐं नागासाकी खे पंहिंजे एटम बम सां अहिड़ो त मुतासिर कयो जो हिरोशिमा ते जॾहिं हुन बम किरायो उन में 90,000 खां 1,46,000 ताईं माण्हू अजल जो शिकार थी विया। ऐं उन सां गॾोगॾु जॾहिं नागासाकी में हुन बम किरायो त उहे 60,000 खां वठी करे 80,000 ताईं माण्हू उन में अजल जो शिकार थिया। मोहतरम साथियो, इहे जेके बम हुया एटम बम हुया, पर हिन वक़्तु जेके न्यूक्लियर टेक्नोलॉजी नई मुतारफ़ थी आहे उन में एटम बम जी जाइ ते न्यूक्लियर वेपन जेको आयो आहे, न्यूक्लियर जेको बम आयो आहे उन खां तमामु घणो ताक़तवर आहे। जेकॾहिं दुनिया जा एटम बम जेकी दुनिया जे माण्हुनि ऐं तरक़ी याफ़्ता मुल्क, उहे तरक़ी याफ़्ता मुल्क घटि में घटि जेके हींअर सुपर पावर आहिनि उहे त 5 आहिनि, पर उन सां गॾोगॾु ॿियनि मुल्कनि बि अमेरिका, रूस, चाइना, फ्रांस, इंग्लैंड, इहे त थिया अक़वाम मुतहिदा जा मुस्तक़िल मेंबर, इन्हनि वटि त एटम बम आहे, पर उन सां गॾोगॾु ॿियनि मुल्कनि बि पंहिंजा एटम बम ठाहिया आहिनि, जंहिंमें असांजो हिंदुस्तान आहे, पाकिस्तान आहे, उत्तर कोरिया आहे, इंडिया सां गॾोगॾु असांजो ईरान आहे। ईरान जो जेको एटम बम आहे उहो अमेरिका जे पाबंदियुनि जे करे उहो डिक्लेयर कोन थो थिए, पर उन वटि बि एटम बम आहे। अहिड़ी तरह सॼी दुनिया में 12,497 बम हिन वक़्तु मौजूदु आहिनि। सॼी दुनिया खे तबाह करण जे लाइ ऐं बर्बादु करण जे लाइ इहे काफ़ी आहिनि। हिरोशिमा ऐं नागासाकी में जेकी बि हींअर ॿार ॼमनि था, लॻो बम 45 में, पर हींअर बि जेके उते ॿार ॼमनि था, अंधा, मंडा, लूला, लंगड़ा, काणा, फिडा, उन्हनि जी ज़मीन जेका आहे उहा ज़रखेज़ी खां महरूम थी वई। उते जो पाणी जर जो जेको आहे उहो ख़तमु थी वियो ऐं अॼु ताईं माण्हू सिहतमंदी वारी ज़िंदगी उन्हनि खे मुयसरु कान्हे का। मोहतरम साथियो, छा असां इहो सम्झी सघूं था त जेको एटम बम किरायो हुयो अमेरिका 4,400 किलोग्राम जो, यानी 110 मण जो जेको बम किराया अमेरिका जापान ते, उन जापान ते जॾहिं उहे अमेरिका बम किराया उन्हनि ॾींहंनि खां वठी करे इहो जापान सोचे छॾियो त हाणे हुननि खे जेकी कुझु तरक़ी करणी आहे उहा साइंस टेक्नोलॉजी में करणी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस में करणी आहे, सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी में करणी आहे। हींअर बि ऑटोमोबाइल इलेक्ट्रॉनिक्स में अमेरिका जे रोडनि ते जेकी तव्हां गाॾियूं ॾिसंदव उहे जापान जूं ठहियल हूंदियूं ऐं अमेरिका हींअर जापान जो मक़रूज़ आहे। 1 लख माण्हू जेकॾहिं आहिनि त उन में घटि माइनर ऑफेंसिस जा 46 केस के अहिड़ा रजिस्टर थियनि था। 1 लख माण्हू ते 46 केस, माना क्राइम रेट जेको आहे ॼण त 0 जे बराबरि आहे। हुननि जो माण्हू एतिरो सचो आहे। मां ख़ुदि जॾहिं जापान में वियो हुउसि ऐं उतां जे माण्हुनि खे अख़लाक़ी तौर ते एतिरे त बुलंद रुतबे जो ॾिठुमि ऐं 1 करोड़ रुपया जेकॾहिं रोड ते पियो हुजे, उहो रोड ते 1 करोड़ रुपया तव्हांजो महफ़ूज़ हूंदो, उहो केरु पैसा कोन खणंदो। सुबुह जो तव्हांखे उते माण्हू भॼंदे नज़र ईंदा, हुननि जे हथनि में अम्ब्रेला हूंदी, छटी, छो त घणो टाइम उते बरसाति पवंदी आहे। साइकिलुनि ते हूंदा, मोटर साइकिल ते हूंदा, के माण्हू कार ते हूंदा ऐं उतां जो रेलवे निज़ाम जेको आहे
टे रेलूं हिकु वक़्तु हलंदियूं आहिनि। हिकिड़ी रेल ज़मीन खां मथां हलंदी आहे, ॿी ज़मीन ते हलंदी आहे, हिकिड़ी रेल ज़मीन जे हेठां हलंदी आहे। उतां जो वज़ीर आज़म बि रेल में सफ़र कंदो आहे। इहा आहे हुननि जी तरक़ी, इहो आहे हुननि जो उरूज। हींअर असांजी तव्हां जी सूरत हाल इक़्तिसादी तौर ते उन जे करे तबाह आहे असांजो साइंस सां, टेक्नोलॉजी सां, सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी सां ऐं पंहिंजो आर्टिफिशियल इंटेलिजेंस सां को बि रिलेशनशिप कोन्हे को। असांजो हितां जो कल्चर जेको आहे बद इख़लाक़ी जे बुनियादनि ते इस्तवार थी वियो आहे ऐं हितां जो जेको ढाड़ियल कल्चर आहे जंहिंखे हितां जी रियासत, हितां जा हुक्मरान उन खे फ़रोग़ ॾियनि था पिया ऐं उन्हनि खे ख़बर आहे त मुजरिम केरु आहिनि, पर उहे समाज मां क्राइम खे ख़तमु करण जे लाइ उन जे करे तयारु कोन्हनि। छो त आर्मी खे हिते पंहिंजा फ़ौजी अॾा क़ाइमु करणा आहिनि। आर्मी हिन इलाइक़नि खे पंहिंजी मुकमिल तौर ते आमाजगाह बनाए करे हितां जी धरती ते मुकमिल कंट्रोल करणु थी चाहे। अॻ में फ़ौजी छावनियूं ठहंदियूं हुयूं त माण्हू एतिजाज कंदा हुया ऐं असां स्टूडेंट लाइफ में एजिटेट कंदा हुआसीं, पर हींअर माण्हू चवनि था त फ़ौज अचे हिते जो ऑपरेशन कराए, ऑपरेशन करे ऐं हितां जे धाड़ियुनि खे ख़तमु करे। पोइ रेंजर जी जेका 25 अरब जी जेका बजट आहे उहा कहिड़े कम जी आहे? ऐं उन सां गॾोगॾु 1 खरब ऐं 25 अरब 90 करोड़ जेका तव्हांजी पुलिस जी बजट आहे उहा कहिड़े कम जी आहे? पर शऊरी तौर ते हितां जे माण्हुनि खे ज़हनी तौर ते मुस्तरब रखी इस तरह बि कैफ़ियत में खणी वञण जे लाइ इहा प्लानिंग आहे त हितां जे माण्हुनि खे जाहिल रखो, हितां जे माण्हुनि खे इंडस्ट्रीज़ न ॾियो, हितां जे माण्हुनि खे साइंस ऐं टेक्नोलॉजी खां परे रखो, हितां जे माण्हुनि खे रोज़गार न ॾियो, हितां जे माण्हुनि खे मजबूर करियो त जे हू डिमांड कनि त हिते फ़ौज अचे। असां हितां जे हुक्मराननि खे इन शइ जो मुर्तकिब सम्झूं था ऐं हितां जे हुक्मराननि खां इहो मुतालबो था करियूं त हिन धरती खे हिन क्राइम खां पाक करियो। हिते जे क्राइम जे करे असांजी सॼी सोसाइटी कोलेप्स थी आहे। असां वधीक बर्बादी जे मुतामिल नथा थी सघूं। इहा रियासत जी ज़िम्मेवारी आहे त असांखे अमन फ़राहम करे ऐं हितां जे माण्हुनि खे रोज़गार फ़राहम करे ऐं हितां जे धरती जे माण्हुनि की ख़िदमत करे। महिरबानी साथी।